अस्सलाम वालेकुम। तान सुबह STV न्यूज़ आया वली मोहम्मद जाड़ो नजर विझो था नौशर फिरोज़ खां ऐं मुज़फ़र तगर जन रिपोर्ट थे। नज़र नौशर फिरोज़ भरसां ॻोठ होती फुल उर्फ़ बॉम्बेपुर जे आस पास जे फुल बिरादरी ॾातो इनायत फुल अब्दुल्ला फुल जे अॻवानी में सवे फुल बिरादरी जे 14 साल जतोई ख़ानदान सां वास्तो तोड़े ज़ियाल हसन लंजार जे अॻवानी में सूबाई वज़ीर ऐं डिवीज़नल सदर शहीद बेनज़ीराबाद ते एतमाद कंदे GDA खे अलविदा चई पीपल्स पार्टी में ऐलान करे छॾियो आहे। उन मौक़े ते ॾाढे इनायत फुल चयो त जतोई ख़ानदान 14 साल सां वास्तो उन करे फिटी कया आहिनि त हू बिज़नेसमैन थी ॿाहिरी मुल्क हलिया विया आहिनि। माण्हू बेयारो मददगार थी विया आहिनि। ज़ियाल हसन लंजार बहितरीन तबियत जो मालिक आहे। हिन जो आवाम सां बहितरीन रवैयो आहे। असां बिना कंहिं लालच जे पंहिंजी बिरादरी समेत ऐलान कयूं था। उन मौक़े ते MPA मुमताज़ चांडियो चयो त जहिड़ी तरह फुल बिरादरी एतमाद कयो आहे असां बि सन कमु ईअं ई कंदासीं। असां फुल बिरादरीअ खां नौशर फिरोज़ रोड 1.5 अरब रुपयनि जी लागत सां ठारायो आहे ऐं ॿिया बि रस्ता ठाराईंदासीं। ज़ियाल हसन लंजार पंहिंजे ख़िताब में ॾाढे इनायत फुल ऐं फुल बिरादरी जो थोरो मञियो ऐं चयो त असांजा मुख़ालिफ़ ॻोल्हिया कोन था लभनि। असां आवाम जा ख़ादम आहियूं। अॻु में बि ख़िदमत कई आहे, हाणे बि कंदासीं। असांजो फोकस तइलीम आहे। तइलीम सां ई असां तरक़ी कंदासूं। जिते जिते स्कूल बंदि आहिनि निशानदगी कयो, जल्दी खोलाइबा ऐं रोड रस्तनि जा ॼार विछाइबा। असां हितां जी आवाम जी ख़िदमत करण लाइ आया आहियूं। हिन इलाइक़े पेरस बनाइबो।